बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, इन वक्त जो पंजाब के लोधरा शहर के भर में तारा कंपनी वारनि पारां स्टार एग्रो मुख़्तलिफ़ जो मर्जर आहे ग्रुप जो 3 कंपनी जो उन जो हिकिड़ी फील्ड लॻल आहे जंहिंमें हुन मुख़्तलिफ़ ट्रिपल जीन 2 जीन ॿियूं अलाए केतिरियूं वैराइटियूं लॻायूं जेके असां विज़िट कयूं। मूंसां गॾु राणा रमीज़ उमरकोट जो मशहूरु आबादगार ऐं मोहम्मद नईम जट ऐं हुन खां असां बाक़िर नदामाणी ऐं पंहिंजो पवार साहब बि मुख़्तलिफ़ दोस्त गॾु आहिनि। असां जेतिरा जा प्लाट आहे सभु विज़िट कया आहिनि। सभ खां बहितरीनु जेका मूंखे या असांजे दोस्तनि खे सुठी शइ लॻी उहा हिन जी हिकिड़ी वैराइटी आहे 286 वैराइटी हिन मौजूदु आहे। हिन में ही गोगड़ा या हिन जो जेको बॉल साइज़ आहे या हर शइ जेका आहे बिल्कुलु बहितरीनु ऐं वॾी आहे। ॿी ॻाल्हि त हिन जो कद जेको आहे सो नॉर्मल आहे। वधीक राणा साहब तव्हां ॿुधायो, तव्हां मूंसां गॾु विज़िट कयो हुई। जी हाँ, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वैराइटी लो हाइट वैराइटी है ऐं ॿियो गोगड़े जो साइज़ सुठो है, फुटी जी ओपनिंग भली है ॿियनि वैराइटियुनि जी निस्बत। ऐं ॿियो फुटी जो कलर भी ओके ऐं ॿियो पेस्ट एतिरो अटैक कोन आहे हिन ते। असां वटि ही असांजे डिस्ट्रिक्ट में या पाण वटि हुते ही एवरेज सुठी ॾेई वेंदी पाण खे। नईम साहब तव्हां ॿुधाईंदो थोरो घणो ॿुधायो। बस ठीक है, वैरायटी आप लोगों के सामने विजिट की है, हमें तो बहुत अच्छी वैरायती लगी। नहीं, हमें भी लगी है कि सिंध में ये चलने वाली वैरायटी इंशाल्लाह बेहतरीन परफॉर्म देगी। और इसका ये कि अब देख रहे हैं रिजल्ट, देख रहे हैं 30-35 एकड़ में लगी है। और रिजल्ट इसका बड़ा बेहतरीन है। बड़ी मेहरबानी।